बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझे प्यारे भा नंढड़े भा अयाज़ के हिन काज में शामिल सभी दोस्तन के अस्सलाम वालेकुम। सरदार अयाज़ पांजे किरदार पांजे अंदाज़ में उनजा इलाही रुख आहिनि, तमाम ख़ूबसूरत रुख आहिनि। वो पांजे किरदार में वाकई सरदार है। असां दोस्तन के जो प्यार ऐं मुहब्बत हिन खां मिलंदो आहे। जी तो मुझो आऊँ तो हिनखे नंढड़ो भाउ चवंदो आहियां। हिन जी उमिरि शायदि हाणे शादीअ जी अची क़रीब थी आहे। असां बि कोशिशि कयूं त किथां न किथां को मिलो कंदासीं ऐं इंशाअल्लाह अलाह कंदो ख़ुशि हूंदो, सदाई आबाद हूंदो। हिन जा एतिरा रुख आहिनि किते जे करे ॻाल्हाइजे त को किताब लिखी सघिजे थो। मुकमिल तौर ते हिन जी जेका जदोजहद आहे, जेके रुख आहिनि, जेको किरदारु आहे, उन ते केरु नथो ॻाल्हाए सघे। आऊं संदसि लाइ दुआगो आहियां, अलाह खेसि वॾी ॼमार ॾे, सिहतयाबी ॾे, सदाई खिलंदो ऐं ख़ुशि रहे। अस्सलाम वालेकुम।